नुसरत फिरोज़ मां के अपडेट कंदा रिपोर्ट करे रिज़वान अली जमानी। अगुणो वफ़ाक़ी वज़ीर GDA जे मरकज़ी अगवान NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं अगुणो सूबाई वज़ीर ऐं NPP सिंध जे सदर मसरूर ख़ान जतोई पंहिंजे साथियुनि सां गॾु सेशन कोर्ट में पहुता जिते सतनि केसनि जी ॿुधणी सेशन कोर्ट जे जज वटि थी। जतोई भाइरनि खे 6 केसनि में 29 अक्टूबर ऐं इलेक्शन वारे केस जी ॿुधणी 4 तारीख़ ताईं मुलतवी कई वई। अदालत जे ॾिनल तारीख़ूं मिलण खां पोइ गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई अदालत सगुरी ॿाहिरां साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां जतोई भाइरनि ऐं असांजे साथियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं जेसीं ताईं हुकूमत आहे त तारीख़ूं मिलंदियूं रहंदियूं ऐं असां मथां दाख़िल कूड़नि केसनि में जांच पुलिस जेकॾहिं कुझु माण्हुनि जा नाला कढे सघे थी त पोइ असांजा नाला निकिरी सघनि था, मगर मौजूदा सिंध हुकूमत असांखे झुकाइणु चाहे थी पर असां संदन आॾो कोन झुकंदासीं ऐं जेसीं ताईं सिंध में PP हुकूमत आहे त असां तारीख़ूं खाईंदा रहंदासीं। जॾहिं त असां हिननि दाख़िल कूड़नि केसनि ऐं नवनि केसनि बाबति 3 दफ़ा हाई कोर्ट विया आहियूं ऐं हाई कोर्ट वाज़े हुकुम जारी कयो आहे त जतोई भाइरनि ते को बि नओं केस दाख़िल न कयो वञे। जॾहिं त गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई